सिंध हाई कोर्ट में नवन जजिस की मुक़ररी में सिंध के सीनियर वकीलन ए जजिस के नज़रअंदाज करे कश्मीर में 4 जजिस आणण खिलाफ हैदराबाद हाई कोर्ट समेत समूरियों डिस्ट्रिक्ट बार सरापा एहतजाज बणिजी वियूं आहिनि। हैदराबाद में खबर ॾींदा हलूं तो हैदराबाद हाई कोर्ट बार के सदर ग़ुलाम अल्लाह चांग, सिंध बार काउंसिल के मेंबर वकील सजाद अहमद चांडियो, मियाँ ताज मोहम्मद कीरियो, सचल एवान, अल्ताफ़ एवान, मीर मंगरियो, जुल्फ़कार थिबो, धनी बख्श सोलंगी ए बेन वकीलन अगवाननि जे हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध हाई कोर्ट में जज जी मुक़ररी ए बेन सूबा में जज आणण खिलाफ तहरीक हलाई वेंदी। हिननि वधीक चयो त ॿियनि ख़ातनि जीअं अदलिया में सिंधी जजिस के नज़रअंदाज कयो पियो वञे। उनजो मिसाल उहो आहे त हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट में हिकु बि सिंधी जज नाहे। हिननि वधीक चयो त लाहौर हाई कोर्ट में ॿियनि सूबनि जा जजिस मुक़ररु नाहिनि त पोइ सिंध में ॿियनि सूबनि खां छो जज आंदा पिया वञनि। हिननि वधीक चयो त ॿियनि जजिस जे मुक़ररी रोकी नई लिस्ट जारी कई वञे जंहिंमें सिंध मां नाला शामिल कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। एहतिजाजी तहरीक में वकीलनि सां गॾु सिंध जे सिविल सोसाइटी ऐं सियासी तंज़ीमूं पिणु हिननि सां गॾु हूंदियूं। प्रेस कॉन्फ्रेंस इन सिलसिले में कोनेगा हिन खां पहिरीं 2013 में भी हिते असां सभु नुमाइंदनि प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। उन खां पोइ थोरा भेरा इहो मामलो थींदो रहियो आहे त बदकिस्मतीअ सां ख़ुसूसन सिंध हाई कोर्ट में जॾहिं जजनि जी मुक़ररी जो मामलो अचे थो त ॿियनि सूबनि मां असांजा आयल दोस्त जिन खे हिते सिंध में लॻे मख़सूस ताक़तवर जेके कराची शहर जा चैम्बर्स आहिनि उन्हनि सां तालुक रखनि था। उन्हनि जी का घणे क़दुरु असांखे प्रैक्टिस नज़र थी ईंदी आहे त उन्हनि जी क़ाबिलियत खां को जनरल वकील वाक़िफ़ बि कोन हूंदो आहे। उन्हनि जा नाला हमेशह जीअं रिकमेंड कया वेंदा आहिनि त हिननि जी मुक़ररी ते हींअर ताज़ी लिस्ट जेका आहे सा उहा मबनी थी आहे जंहिंमां इहा ख़बर पई त 4 नाला आहिनि त उहे नाला तजवीज़ कया विया आहिनि हाई कोर्ट जे तरफ़ां त उन्हनि खे मुक़ररु कयो वञे सिंध हाई कोर्ट में मुस्तक़िल जज तौरु जंहिंजे ख़िलाफ़ असीं अॼु तमामु साफ़ दोस्तनि जे मार्फत में पैगाम ॾियूं था।